ज़िला शहदादकोट के अस्पतालों में ग्रैंड हेल्थ अलायंस की जानिब से काम छोड़ हड़ताल मुसलसल जारी। डॉक्टर्स और पैरामेडिकल स्टाफ ने ओपीडी का मुकम्मल बाइकआउट करके अलामती भूख हड़ताल की और मुतालबात के हक़ में नारेबाजी भी की, जबकि अस्पतालों में हड़ताल के बायस सैकड़ों मरीज सख्त परेशान। काफ़ी अरसे खां तव्हां ॾिसो था त असांजी पैरामेडिकल आहे, लेडी हेल्थ वर्कर आहिनि, सभु एहतिजाज कयूं वेठा आहिनि रिस्क अलाउंस जे लाइ। असांखे गवर्नमेंट 2 साल अॻु में रिस्क अलाउंस ॾिनी, जेका हिन वक़्तु मैडम अज़रा पेचू हो ज़ालमाना तौर ते यकदम सां 17,000 असांजा कटिया आहिनि। तव्हां इहो सोचो त असां बोर्ड जा मुतासिरी न आहियूं, असांजा घर न आहिनि रथल। असांजी लेडी हेल्थ वर्कर बग़ैर घर जे वेठा आहिनि, बग़ैर टेंटनि जे वेठा आहिनि। हिनमहिल ताईं उन्हनि खे कंहिं टेंट बि प्रोवाइड न कयो आहे। कुझु असांजूं वर्कर अहिड़ियूं आहिनि जेको ॻोठ छॾे ऐं किरायनि जे घरनि में वेठा आहिनि। हिन वक़्तु 17,000 यक टाइम उनजो कढंदो, 17,000 किरायो ॾींदा, बाक़ी उन्हनि खे छा बचंदो जेको पंहिंजा बच्चा ॿार सभु पालींदा। असांखे जेसि ताईं पंहिंजो हक़ न मिलंदो असां उनजे लाइ विढ़ंदासीं। ऐं असांजो पोलियो खां बाइकाट आहे, ओपीडी बंदि रहंदी, किरोना कोई बि ओपीडी वारो कमु असां न कंदासीं, रूटीन वारो कमु बि असां न कंदासीं जेसि ताईं असांजो हक़ असांखे न खपंदो। असां सभिनीनि सां गॾु आहियूं। मैडम अज़रा असांखे चवे थी त नर्सियूं ऐं वर्कर जेके आहिनि त छा बाज़ारी औरत आहिनि, हूअ हिकु औरत थी करे असां औरतुनि खे ॻाल्हाए थी, उनखे एतिरो बि शर्म नथो अचे त मां औरत थी करे औरत खे चवंदी त इहो बाज़ारू आहे। त काफ़ी ॾींहंनि खां वठी ओपीडी जो पूरी सिंध में बाइकाट आहे। ऐं जेको पोले जो जेको आलमी ॾींहुं हुयो जंहिंजो इफ़्तिताह असीं करे चुका हुआसीं, वरी अचानक पोले जो बि असांजे इताद जे प्लेटफॉर्म तां लेडी हेल्थ वर्करनि बाइकाट कयो आहे। असीं उन्हनि खे मोस्ट वेलकम कयूं था। ऐं सिंध जा मारूअड़ा पंधु करे अचनि था, केॾी तकलीफ़ुनि में असांखे कुझु शर्म अचणु खपे थो, पर अहिड़ी गवर्नमेंट खे शर्म अचणु नथो खपे, पंहिंजे अवाम ते जाबराणो ज़ुल्म कयूं वेठी आहे। वश न्यूज़ से गुफ्तगू करते हुए उनका मजीद कहना था कि सिंध हुकूमत और महकमे सेहत डॉक्टर्स और स्टाफ की जायज़ मुतालबात, जिनमें टाइम स्केल और रिस्क अलाउंस को हल करने में गैर संजीदा है और बार बार दरख्वास्त करने के बावजूद भी उन्हें उनका हक नहीं दिया जा रहा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शहदादकोट।